Assalamu alaikum. Once again, welcome back. In previous video, we learned about the phrase. In this video, we are going to learn about the class. ठीक आहे, क्लास कीअं ठहंदो आहे, ये फ्रेज़ ठहंदो आहे. वर्ड्स जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त फ्रेज़ बि ठाहींदा आहिनि. वर्ड्स जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त सेंटेंस बि जुमिलो बि ठाहींदा आहिनि. ऐं वर्ड्स जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त क्लास बि ठाहींदा आहिनि. सो उन्हनि खे असां सुञाणियूं कीअं, उन्हनि जा डिफरेंट यूज़ेजिस बि आहिनि, उन्हनि जूं डिफरेंट निशानियूं बि आहिनि. सो फ्रेज़ के असां प्रीवियस वीडियो में सम्झी आहे. अगरि तव्हां न कयो आहे त ज़रूरु उहो वीडियो ॾिसो ऐं बाद में ही ॾिसो, छो त ही उन सां ई रिलेटेड आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे ही वीडियो सम्झ में न ईंदो. सो जॾहिं बि वर्ड्स पाण में मिलंदा आहिनि त क्लास बि ठाहींदा आहिनि. क्लास में छा हूंदो आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स, उन में लफ़्ज़ हूंदा आहिनि. इहो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो असांजो. उन खां अलावा इन जी जेका निशानी आहे, इट हैज़ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन. सब्जेक्ट ऐं वर्ब इन में हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो पाण में कॉम्बिनेशन बि हूंदो आहे. उहे पंहिंजी जॻह ते सही यूज़ थियल हूंदा आहिनि. ठीकु आहे. फ्रेज़ में छा हुयो, सब्जेक्ट ऐं वर्ब असांखे हुते न पिया मिलनि, हुते मेन वर्ब असांखे मिले ई न पियो. पर हिन में ईअं न आहे, हिन में वरी हुनजो उबतड़ आहे. इट कैन गिव कंप्लीट मीनिंग. ठीकु आहे. फ्रेज़ असांखे कंप्लीट माना न ॾींदो, कंप्लीट सेंस न ॾींदो, पर हीअ असांखे क्लास असांखे कंप्लीट माना कंप्लीट सेंस ॾिए थो. ऐं हिन जी जेका प्रोनाउंसिएशन आहे उहो क्लास न आहे, उहा क्लास ज़. ठीकु आहे. आख़िर में ज़ जो आवाज़ कढंदो.